मीरोखान शहर में बरसात तबाही मचाए छड़ी। शहर जे सभिनी मोहल्लनि में बरसाती पानी घरनि में दाख़िल थी वियो। तालका अस्पताल जे ट्रामा सेंटर जे वार्ड जी छत ड्रही पई, जंहिं करे पानी वार्ड जे अंदर जमा थी वियो। शहर जे सभिनी मोहल्लनि में जॻहियूं किरी पयूं। मुतासिर वाहर जे ओसीड़े में वेठल आहिनि, पर संदन जी कंहिं बि सार न लधी। मोहल्ले में पानी भरिजी वियो आहे, असां पे बुॾूं था। असांजे पानी भरिजी वियो आहे इलाइक़े में, ऐं पानी निकिरण जी न कोशिशि कई अथऊं। हिते गटर वटर फुल थी विया आहिनि, असांजे उॾूं था ॿार। जो ही जेके भी क्वार्टर आहिनि तालके अस्पताल जा, उहे सभई टुटी पिया आहिनि। पाल हणी जेको आहे कुझु अॻियां आगुर ते जेको आहे वेहूं था ऐं टिॼूं था ॾाढो, त मथां अचनि चापुड़ ॾियनि था। जेके पीपल्स पार्टी वारा बस वारा जेके भी उन्हनि खे चऊं था महिरबानी करे घर ॾिसो तबाह बर्बाद। असां बेरोज़गार लॻी वियासीं, हर शइ ख़तम थी वई, एंड थी लॻी वई, घर तबाह थी विया, असांखे रिलीफ ॾिनो वञे। सब कुछ तबाह, सामान वामान हर शइ तकरीबन 5-7 नुक़सान थियो सामान जो। सहूलियत न आहे, बस वारनि खे पुॼे, सड़ंदी वारनि खे माना हिन जी मदद कयो। ॿाहिरि माना भितियूं छिड़ी पियूं, माना सॼा पिसूं था, का ॻाल्हि कान्हे का। आयूं सॼियूं ट्रिमनि थियूं, सॼी वेहण जी जाइ कान्हे, न बीहण जी जाइ आहे, न खाधो आहे न पीतो आहे, का शइ बि कोन्हे का। कुझु ॿचड़ा बेरोज़गार लॻा पिया आहिनि। काॾे वञे गरीब माण्हू, खाने पीअण का आज़तो आहे, खुदा जो वास्तो अथव, अलाह जो वास्तो अथव, हुन ग़रीबनि जी मदद कयो इहो। आवाज़ अठों ॾींहुं आयो, मींहुं हले थो, असांजा ॿचड़ा आहे वेठा आहिनि, माल मरी वियो। कैमरामैन नवीद वदो सां जान मोहम्मद वदो, सिंध टीवी न्यूज़, मीरोखान।